बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। मां है आवाज़ शेफ़ आबदा बलोच। आई वेलकम था क्यों हली कार था क्यों अवां सभिनीनि खे आवाज़ जे किचन में। उम्मीद आहे त बिल्कुलु ठीक ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा, खुशबाश हूंदा, मज़े में हूंदा। रेसिपीज़ तव्हांखे सुठियूं लॻंदियूं हूंदियूं ऐं कुझु बि काई बि रेसिपी तव्हां खां रहिजी थी वञे, सोशल मीडिया जा जेके बि असांजा हैंडल्स आहिनि उन्हनि ते क्लिप्स भी अपलोड थींदा आहिनि, रेसिपीज़ अपलोड थींदियूं आहिनि, त तव्हां उहे चेक करे सघो था ऐं जेका बि रेसिपी तव्हां खां रहिजी थी वञे तव्हां उहा उतां ॾिसी सघो था ऐं आराम सां ॾिसी करे नोट डाउन करे उनखे अप्लाई कयो। तव्हां जूं जेके बि फरमाइशूं आहिनि उहे मूं ताईं पुॼी रहियूं आहिनि। अॼु बि जेका रेसिपी आहे उहा फरमाइशी रेसिपी आहे। चयो वियो त भई चणनि जो पुलाव ठाहियो, उहो अॼु असां ठाहींदासीं ऐं उन सां गॾु ठाहींदासीं रायतो, जेको उन सां तमामु सुठे तरीक़े सां कॉम्प्लीमेंट बि कंदो। चणनि जी बिरयानी इलाही सुठी लॻंदी आहे, चणनि जो पुलाव सुठो लॻंदो आहे ऐं नॉर्मली असां चणा ग्रॉसरी में आणींदा आहियूं रमज़ान जे वक़्तु, पर रमज़ान खां अलावा बि चणा ज़रूरु इस्तेमालु करणु खपनि, छो त जेकॾहिं वेजिटेरियन जी ॻाल्हि कई वञे, मतिलबु गोश्त खां हटी करे चणनि में इलाही प्रोटीन हूंदो आहे, त चणनि खे ज़रूरु इस्तेमालु कयो। उहे बि जेके वेट लूज़ करणु चाहींदा आहिनि उन्हनि खे बि खपे त चणनि जो इस्तेमालु कनि। चणनि जी चाट, चणनि जी सैलेड तव्हां ठाहे सघो था ऐं उन्हनि खाइण सां फील बि थींदो आहे त इलाही पेट जेको आहे सो भरिजी वियो आहे। त अॼु चणा आहिनि जेके असां बॉइल करे रखिया आहिनि। अच्छा, चणनि खे बॉइल करण जे लाइ जेकॾहिं तव्हांजे घर खारो पाणी बि अचे थो त चणनि खे मिठे पाणीअ में भुॼाए रखो सॼी राति। उन खां बाद में थोरो मिठो सोडो ऐड करे ऐं चणनि खे बॉइल कयो। बॉइल करण खां बाद में तव्हां उनजो जेको पाणी आहे उहो बि इस्तेमालु करे सघो था ऐं जेकॾहिं तव्हांखे को इशू आहे उन पाणीअ सां त बेशक तव्हां उनखे डिस्कार्ड कयो, पर पुलाव वग़ैरह में पाणी इलाही सुठो बि लॻंदो आहे। अच्छा, चणनि जे पुलाव जे लाइ चणा मां तव्हांखे ॿुधायो त तव्हांखे कीअं बॉइल करणा आहिनि। हुन खां बाद में अची था वञूं इन्हनि जे बाक़ी इंग्रेडिएंट जी तरफ़। गरम मसालो तव्हांखे खपे। अच्छा, गरम मसालो सॼो खपे, मतिलबु दालचीनी बि हुन में हुजे, वॾा फोटा नंढड़ा फोटा ज़ीरो असांखे खपे। बादियान जा गुल इलाही सुठा लॻंदा आहिनि बिरयानी में, पुलाव में। लौंग इन में शामिलु कंदासीं ऐं कारा मिर्च। हे तमामु गरम मसालो खपे ऐं बसर मां वटि सुर्ख आहिनि, जेकॾहिं तव्हां वटि न आहिनि त पहिरियों स्टेप इहो ई कजो त बसरनि खे सुर्ख कजो, देन जेको बाक़ी रेसिपी आहे हुनखे फॉलो कजो। थूम ऐं अदरक जो पेस्ट इन में वेंदो, सुका धाणा असां इन में शामिलु कंदासीं, लूणु इन में वेंदो हस्बे ज़रूरत ऐं इन सां गॾोगॾु मां इन में शामिलु कंदमि थोरा साबित ॻाढ़ा मिर्च। जेकॾहिं तव्हांखे चटपटो ठाहिणो आहे कुटियल ॻाढ़ा मिर्च बि ऐड करे सघो था, पर मां इनखे थोरो सादो रखंदमि, त साबित ॻाढ़ा मिर्च ऐं साबित सावा मिर्च ऐड कंदासीं, त जंहिंखे थोरी तेज़ी खपे त उहो मिर्च सां गॾु पंहिंजो पुलाव जेको आहे सो इंजॉय करे सघे थो। थोरो पिसियल गरम मसालो इन में वेंदो, लूणु असां इन में ऐड कंदासीं हस्बे ज़रूरत। त स्टोव जेको आहे सो उनखे कयूं था ऑन ऐं असां इन में 1/2 kg असां वटि चांवर आहिनि ऐं जेकॾहिं रेशो जी ॻाल्हि कजे, मटर पुलाव था ठाहियो, चणनि में पुलाव था ठाहियो, जेकॾहिं 3 कप तव्हां वटि चांवर आहिनि त 3 कप ई तव्हां चणा खणो या मटर। तमामु बैलेंस में रहंदो आहे, मतिलबु न तमामु घणा थींदा न तमामु घटि। त जेकॾहिं 1/2 kg तव्हांजा चांवर आहिनि त पोइ तव्हां उन में 1/2 kg जेके चणा आहिनि उन्हनि खे बॉइल कयो ऐं पाणीअ सां गॾु या बिना पाणीअ जे उन सां उनजो पुलाव या बिरयानी तव्हां ठाहे सघो था। इलाही बैलेंस में रहंदो आहे, हिकु जेतिरो जेकॾहिं हुजे। चलो, ऑयल ऐड कयोसीं। अच्छा, इन में शामिलु कंदासीं कुझु साबित गरम मसालो ऐं ज़ीरो। उनजी जेका स्टोव आहे उनखे थोरो होरियां था कयूं त जीअं ग्रेजुअली मां मसाला ऐड कंदी वेंदमि त असांजो कोई बि मसालो सड़े न। चलो, थोरो इन में शामिलु कयोसीं ज़ीरो। अच्छा, ज़ीरे सां गॾु ऐड कंदासीं थोरो साबित गरम मसालो। हे असां वटि आहे बादियान जो गुल आहे, 1-2 इन में शामिलु कंदासीं वॾो फोटो ऐं उन सां गॾु ई 1-2 इन में नंढड़ो फोटो ख़ुशबू जे लाइ। चलो, हे असां साओ फोटो इन में ऐड कयो। अच्छा, दार चीनी शामिलु था कयूं,
ऐं इन सां गॾु इन में लौंग ऐं थोड़ा साबित कारा मिर्च इहे ऐड कंदासीं। ऐं थोड़ा मां इन में शामिल कंदमि सावा मिर्च, विच में उन्हनि खे तोड़े करे उहे बि इन में ऐड कंदासीं स्टार्टिंग में ई, त इलाही ज़बरदस्त उन जी जेका ख़ुशबू आहे उहा अचे वेंदी आहे। मां थोड़ा इन में साबित जेके असांजा कारा मिर्च आहिनि उहे शामिल थी कयां। ॾाढो माइल्ड हूंदो इहो पुलाव। मिर्च ऐं मसाला खोड़ सारा इन में असां शामिल नथा कयूं। घर में जेकॾहिं नंढड़ा ॿार आहिनि उहे बि हिन पुलाव खे इंजॉय करे सघनि था। ऐं नॉर्मली ॿार उहे बि पुलाव पसंदि कंदा आहिनि छो त फ्लेवरफुल इलाही हूंदो आहे ऐं मिर्च एतिरा न हूंदा आहिनि। अच्छा, गॾोगॾु हिन में शामिल कंदासीं थोड़ा असांजा इहे हिकु खां ॿ मिर्च ऐड था कयूं, थोड़ा तोड़े करे शामिल था कयूं, बसि हिकिड़ी सुठी ख़ुशबू जे लाइ। ॻाढ़ा बसर, थोड़ो साबित गरम मसालो ऐं उन सां गॾु सावा मिर्च इन में शामिल कयासीं, थोड़ा ॻाढ़ा असां बसर इन में ऐड कयासीं, साबित गरम मसालो। ऐं जीअं तमामु इहे शयूं थोड़ी फ्राई थी वेंदियूं त मां इन में ऐड कंदमि थूम ऐं अदरक जो पेस्ट। गॾोगॾु असां वटि कुझु टमाटा आहिनि, टमाटे इन में ऐड थी कया टमाटा ऐं टमाटनि खे कंदासीं स्लाइसिस जीअं जल्दी सां सॉफ्ट थी वञे, तो सुठो फ्लेवर ॾींदा। चणनि जो असां पुलाव था ठाहियूं, तमामु माइल्ड जेको आहे सो हुन जा फ्लेवर्स हूंदा। मिर्च इन में असां साबित ऐड कंदासीं, भले हो कारा मिर्च हुजनि, सावा मिर्च हुजनि या ॻाढ़ा मिर्च हुजनि, पर इंतिहाई ज़बरदस्त ऐं फ्लेवरफुल ठहंदो। चणनि खे तव्हांखे अवल ई बॉइल करे रखिणो आहे। अच्छा, हाणे तमामु शयूं फ्राई थी थियनि त मां इन में ऐड थी कयां थूम ऐं अदरक जो पेस्ट, हिकिड़ो टेबल स्पून। अच्छा, स्टोव हाणे मां इन जो बंदि कयो आहे। थोड़ा टमाटा जेके आहिनि इन्हनि खे स्लाइस कंदासीं ऐं उहे मां इन में ऐड कंदमि। अच्छा, जीअं इहे तव्हांजा जेके टमाटा आहिनि उहे थोड़ा सॉफ्ट थी वेंदा त असां इन में ऐड कंदासीं बॉइल चणा। टे टमाटा आहिनि जंहिंखे तव्हां रफली चॉप कयो, स्लाइस कयो, ऐड करे असां इन में शामिल कंदासीं थोड़ो पाणी ऐं गॾोगॾु कुझु पिसियल मसाला जंहिंमें लूणु आहे ऐं इन में ऐड कंदासीं सुका धाणा, थोड़ो ऐड कंदासीं पिसियल गरम मसालो, साबित गरम मसालो बि ऐड कयो अथसीं, थोड़ो पिसियल बि ऐड कंदासीं। इहे असांजा टमाटा स्टोव कयूं था ऑन। थोड़ो पाणी, अच्छा, हाणे इन में ऐड कंदासीं लूणु ऐं लूणु बि इन में ऐड कंदासीं असां हस्बे ज़रूरत। तव्हां वटि टीस्पून आहे, तक़रीबन मां अराउंड हिकिड़ो टेबल स्पून इन में शामिल कयो आहे लूणु, सुका धाणा, हीट 3 टेबल स्पून इहो असां इन में शामिल कयोसीं। ऐं हाणे जेको मसालो आहे इनखे थोड़ो भुञंदासीं त जीअं जेके असांजा टमाटा आहिनि उहे थोड़ा सॉफ्ट थी वञनि। थोड़ो अञा हिन में पाणी ऐड था कयूं। अच्छा, इन में शामिल कंदासीं कुझु
ॻाढ़ा साबित मिर्च, टे चार सुका धाणा असां हिन में शामिल कयासीं, लूणु मां हिन में ऐड कयो आहे ऐं थोरो मां हाणे हिन में शामिल कंदमि पिसियल गरम मसालो। नंढड़ी ब्रेक जो असां वटि वक़्तु थी वियो आहे, तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो। मिलूं था हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक, वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। अॼु आवाज़ किचन में जेको असांजो मेन्यू आहे तमामु ज़बरदस्त आहे। चणनि जो पुलाव तयारु थो थिए ऐं इन सां गॾोगॾु असां तयारु कंदासीं हिकिड़ो ज़बरदस्त रायतो जेको इन पुलाव सां तमामु ज़बरदस्त लॻंदो। ऐं उहे असांजा घर भाती जीअं असांखे हींअर ट्यून इन कयो आहे, असांखे जॉइन कयो आहे, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त चणनि जो पुलाव ठाहिण जे लाइ तव्हांखे सभिनीनि खां अवल त चणा खपनि। चणनि खे होल नाइट या कम अज़ कम 6 घंटा लाज़मी भुॼाए रखो। सुठी क्वालिटी जा वठो त जीअं तव्हांजा चणा सुठे नमूने सां बॉइल थी वञनि ऐं उन्हनि खे भुॼाइण खां बाद में तव्हां उनखे कुकर में या देगड़ीअ में जीअं बि तव्हांखे बॉइल करण जी आदत आहे ईअं तव्हां उन्हनि खे बॉइल कयो। ऐं जेकॾहिं तव्हां पुलाव में उनजो पाणी ऐड कंदव उहो बि इलाही सुठो लॻंदो आहे। ऐं जेकॾहिं पुलाव में पाणी ऐड करण जो तव्हांजो इरादो आहे त पोइ मिठो सोडो तमामु घणो ऐड न कजो, त पाणी में इलाही उनजो फ्लेवर अची वेंदो आहे। जेकॾहिं हिकिड़ो केजी बि तव्हां वटि चणा आहिनि, 1-2 पिंच काफ़ी हूंदो आहे। ऐं अक्सर थींदो आहे न चणा न ॻरंदा आहिनि त असां थोरो अञा मिठो सोडो ऐड करे छॾींदा आहियूं। उन सूरत में पोइ तव्हां उहो जेको पाणी आहे उहो इस्तेमालु न कजो, पर इलाही फ्लेवरफुल हूंदो आहे। कोई बि चणनि जी भाॼी था ठाहियो, पूरियुनि सां गॾु तव्हां चणा था ठाहियो त काठियावाड़ी चणा आहिनि उनमें उनजो पाणी इलाही सुठो लॻंदो आहे, घाटो बि हूंदो आहे। अच्छा, चणनि खे बॉइल करण खां बाद में जेके चांवर आहिनि उन्हनि खे बि भुॼाए रखो ऐं ॻाढ़ा बसर तव्हांखे खपनि। मां वटि ॻाढ़ा बसर मौजूदु हुआ। तव्हां सभिनीनि खां अवल 1/2 कप ऑयल ऐड कयो, उन में बसरनि खे सुठे नमूने सां ॻाढ़ो कयो ऐं जीअं हू ॻाढ़ो थियणु स्टार्ट थियनि तव्हां उन में ग्रेजुअली ऐड कयो साबित गरम मसालो, जंहिंमें असां वटि कारा मिर्च हुया साबित, असां हिन में लौंग ऐड कईसीं, बादियान जा गुल हुया जेके मां शामिल कया आहिनि, ज़ीरो असां हिन में ऐड कयो अथसीं, वॾा फोटा शामिल कयासीं, नंढड़ा फोटा असां हिन में ऐड कयासीं ऐं ज़ीरो शामिल करे सुठे तरीक़े सां हिन जी भुनाई कजे। 1 खां 2 बादियान जा गुल हिन में ऐड कयो। अच्छा, हिकिड़ो वॾो मां वटि मिर्च हुयो उनखे तोड़े करे उहो असां हिन में शामिल कयो अथसीं। 3 खां 4 असां हिन में शामिल कया आहिनि ॻाढ़ा मिर्च साबित, उहे ऐड कयो। साबित ॻाढ़ा मिर्च, साबित सावा मिर्च ऐं साबित कारा मिर्च, इहे 3 तरीक़नि जा जेके मिर्च आहिनि उहे असां हिन में शामिल कया आहिनि। अच्छा, पिसियल मसाले में असां ऐड कयो अथसीं लूणु हस्बे ज़रूरत। सुका धाणा असां हिन में शामिल कया आहिनि 3 टीस्पून ऐं लूणु तव्हां ऐड कंदव हिन में हस्बे ज़रूरत। 1 टीस्पून भरे करे मां इन में हींअर ऐड कंदमि पिसियल गरम मसालो साबित असां हिन में ऐड कयो अथसीं। हाणे मां शामिल थी कयां पिसियल, टीस्पून आहे उहो भरे करे ऐड कयोसीं। ऐं जेकॾहिं बसरनि जी ॻाल्हि कजे 3 अदद दरमियाना बसर तव्हां हिन में शामिल कंदा ऐं उन्हनि खे तव्हां सुठे तरीक़े सां फ्राई कयो ऐं थोरी गार्निशिंग जे लाइ बि कढी रखो। बेशक चणनि जे पुलाव में तव्हांजी मर्ज़ी आहे, फूड कलर ऐड करणु चाहियो था ज़रूरु कयो, जेकॾहिं नथा ऐड करणु चाहियो बि कोई मसइलो न आहे। पंहिंजे हिकिड़े लाइट कलर में चणनि जो पुलाव जेको आहे सो सुठो लॻंदो आहे। अच्छा, हींअर असां हिन में शामिल था कयूं
बॉइल चणा। इहे ऐड कयासीं। थोड़ा मां हिन में पाणी थी कयां। चणा असांजा फ्रीज़ थियल आहिनि। अच्छा, तव्हांखे इहा बि टिप ॾींदा हलूं, जेकॾहिं चणा अक्सर बॉइल करणु हर कंहिंखे थोरो ॾुखियो लॻंदो आहे, तव्हां चणनि खे बॉइल कयो। बॉइल करण खां बाद में तव्हां चणनि खे फ्रीज़ करे छॾियो। तमामु ईज़ीली टुटी बि पवंदा आहिनि। तव्हांखे फील बि न थींदो त हे शायदि फ्रीज़ वारा चणा हुया। पोइ तव्हां कढी करे उन्हनि जा पुलाव ठाहियो, तव्हां उनजी चाट ठाहियो, जीअं बि तव्हांखे इस्तेमालु करणा आहिनि तव्हां करे सघो था। त ज़रूरी न आहे त थोड़ा थोड़ा चणा करे ई तव्हां बॉइल कयो। 1 किलो या 2 किलो चणा हिकु मनु तव्हां भुॼायो ऐं भुॼाइण खां बाद में उनखे बॉइल करे कुझु चणा फ्रीज़ कयो ऐं कुझु इस्तेमालु कयो। अच्छा, मां हिन में हाणे ऐड थी कयां पाणी। अच्छा, लूणु असां हिन में चेक कंदासीं जॾहिं चांवर असां हिन में शामिलु करे वठंदासीं। अच्छा, थोरो अञा बि मां हिन में पाणी ऐड कंदमि, पर फ़िलहाल इहो पाणी ऐड था कयूं ऐं इनखे बॉइल था कयूं। जीअं ई इहे बॉइल थींदो, थोरो अञा मां हिन में पाणी ऐड कंदमि। जेके चांवर आहिनि उन्हनि खे असां पुसाए रखियो अथसीं, उहो हिन में ऐड कंदासीं ऐं जीअं ई इहे दम ते अची वेंदा, इनखे असां ॾींदासीं दम। ऐं दम ते थोड़ा सावा धाणा कटे करे उहे शामिलु कयो। 1-2 पिंच अगेन ऐड कंदासीं हिन में पिसियल गरम मसालो ऐं उन सां गॾु थोड़ा जेके ॻाढ़ा बसर आहिनि उहे असां हिन में शामिलु कंदासीं। थोरो मां हिन में ऐड कंदमि केवड़ा वाटर ऐं गॾोगॾु जेको असांजो फूड कलर हूंदो आहे उहो थोरो शामिलु कंदासीं ऐं चांवरनि खे ॾींदासीं दम। पुलाव जे लाइ मां तव्हांखे हमेशह ॿुधाईंदी आहियां त बासमती राइस तमामु सुठा वेंदा आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां बिरयानी था कयो पोइ उहा चणनि में आहे, चिकन में आहे, बीफ में आहे त सेला राइस इलाही सूट कंदा आहिनि बिरयानी खे। त पुलाव जे लाइ बासमती यूज़ कयो ऐं जेकॾहिं तव्हांजी बिरयानी आहे त उनजे लाइ तव्हां सेला राइस जो इस्तेमालु करे सघो था। अच्छा, अॼु हिकिड़ो ज़बरदस्त रायतो बि ठहंदो जंहिंमें असां खीरो ऐड कंदासीं। कद्दूकश करे मां हिन में शामिलु कंदमि खीरो। अच्छा, खीरे सां गॾु असां हिन में ऐड कंदासीं कुझु बसर चॉप करे, उहे शामिलु कंदासीं। चॉप करे हिन में ऐड कंदासीं सावा धाणा, थोड़ा कारा मिर्च असां हिन में शामिलु कंदासीं। लूणु ऐड कंदासीं हस्बे ज़रूरत ऐं जेको ज़ीरो आहे उनखे थोरो पैन में रोस्ट कंदासीं ऐं रोस्ट करण खां बाद में हथ सां ई उनखे रगड़े करे उहो हिन में शामिलु कंदासीं त इलाही मज़ो कंदो आहे। थोड़ा सावा मिर्च चॉप करे उहे असां हिन में ऐड कंदासीं ऐं जेको असांजो रायतो हूंदो उहो बि असांजो माइल्ड आहे, तमामु घणा मसाला न आहिनि ऐं कारनि मिर्चनि सां गॾु ठाहींदासीं, पर हिन में भाॼियूं हूंदियूं। खीरो ऐं बसर ॿिन्हिनि जी जेका तासीर आहे उहा थधी आहे ऐं गॾोगॾु गर्मियूं इलाही आहिनि। रायते खे हमेशह पंहिंजे दस्तरख़्वान ते ज़रूरु रखो। कोशिशि कयो जेकॾहिं घणेई तरदुद न बि कयो था त ईअं ई तव्हां फेटे करे थोरो हुन में पाणी ऐड कयो ऐं चांवर हुजनि या नान सां गॾु जेकॾहिं तव्हां इंजॉय था कयो त उहो रायतो थोरो सुठो बि लॻंदो आहे ऐं गर्मियुनि में रायते जो इस्तेमालु बि सुठो आहे। त असांजो जेको रायतो आहे उहो तयारु थींदो। कुझु मां वटि हिते खीरा आहिनि, खीरा असां हिन में ऐड कंदासीं। कुझु बसर आहिनि उहे शामिलु कंदासीं। 1-2 थूम जो जवो आहे उनखे मां चॉप करे उहो शामिलु कंदमि। उहो बि थोरो छिले था वठूं जेसीं ताईं असांजो पाणी बॉइल थिए ऐं असां इन में ऐड कयूं पंहिंजा राइस। थूम बिल्कुलु बि ख़राबु न थींदी आहे। तव्हां पंहिंजे जिथे तव्हां बसर ऐं पटाटा रखंदा आहियो हुते 1-2 पोथी जेका आहे सा थूम जी बि ज़रूरु रखो। कुझु अहिड़ियूं रेसिपीज़ हूंदियूं आहिनि जंहिंमें ताज़ी थूम हुजे त सुठी लॻंदी आहे। 1-2 महीनो बि पियो हुजे त थूम ख़राबु नाहे थींदी। तव्हां आराम सां इनखे रखी सघो था। फ्रिज में न रखो बल्कि ॿाहिरि ई इनखे रखो। ऐं गर्मियुनि में इलाही इहो बि टास्क हूंदो आहे असांजी घर में जेके असांजूं अमड़ आहिनि त जेका भाॼी आहे उनखे कीअं सुठे तरीक़े सां महफ़ूज़ कयो वञे ऐं उहा हलाइजे। गर्मियुनि में धाणा, फूदनो, पालक तमामु जल्दी ख़राबु थी वेंदी आहे। चलो ॾिसंदा हलूं त असांजो जेको थोरो हुन में अञा बि पाणी ऐड कंदासीं, पर हे जेके असांजा चणा आहिनि इहे अलॻि अलॻि थी वञनि त पोइ मां हिन में ऐड कंदमि राइस। पोइ हुनखे अञा कुक था कयूं।
तमामु मसाला असां हिन में शामिलु करे चुका आहियूं। बसि फूड कलर ऐड कंदासीं, थोरो पिसियल गरम मसालो आहे जेको असां दम में शामिलु कंदासीं। अच्छा, पाणी तव्हां पंहिंजे हिसाब सां ऐड कजो। हिकु त डिफरेंट जेके चांवर आहिनि डिफरेंट तरीक़े सां पाणी खणंदा आहिनि, ऐं पचाइण जो जेको तरीक़ो आहे उहो बि मैटर थो करे। तव्हां तेज़ बाहि ते पचाईंदा आहियो, वेकिरे पैन में पचाईंदा आहियो, ढकणु खोले पचाईंदा आहियो, बंदि करे पचाईंदा आहियो, उन हिसाब सां बि पाणी घणो या घटि इस्तेमालु थी सघे थो। त तव्हां पंहिंजे हिसाब सां ऐड कयो। आई थिंक नंढिड़ो ब्रेक जो असां वटि वक़्तु थी वियो आहे, त ब्रेक ते था वञूं ऐं उनखां बाद हिकिड़ी नंढड़ी साही ते था वञूं। तव्हांखे केॾांहुं बि नाहे वञिणो, असां सां गॾु ई रहिजो। मिलूं था हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। वेलकम बैक। वापसि अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। अॼु आवाज़ किचन में ठहे थो चणनि जो पुलाव ऐं रायतो तयारु थो थिए। त मूंखे थोरो घणो पियो लॻे, मां हिनखे थोरो अलहदा कयो ऐं हींअर चांवर ऐड करे तयारी था कयूं रायते जी। रिकेप तव्हांखे ॾींदा हलूं असांजा स्पेशली उहे घर भाती जंहिं असांखे हींअर जॉइन कयो आहे। त असां चणनि खे तव्हां बॉइल करे रखो। बॉइल करण खां बाद में तव्हां छा कंदव, चलो जी, सभिनीनि खां अॻु में हिन में ऐड कयो साबित गरम मसालो। हिन में सावा मिर्च ऐड कजो, थोरा ॻाढ़ा मिर्च साबित ऐड कंदासीं। तमामु गरम मसालो हिन में शामिलु थींदो। थूम ऐं अदरक जो पेस्ट हिन में वेंदो। 3 दरमियाने साइज़ जा बसर, उन्हनि खे ॻाढ़ो करे उहो हिन में शामिलु कंदासीं। 3 असां हिन में ऐड कयासीं टमाटा, उन्हनि खे बि रफली स्लाइस कयो, उहे हिन में शामिलु कंदासीं। ऐं जीअं ई मसालो सुठे तरीक़े सां उनजी भुनाई थी वञे त उन में ऐड कंदासीं इहे पुसियल चांवर। अच्छा, चणा ऐं चांवर इहे हम वज़न ऐड कंदव त तमामु ज़बरदस्त थी वेंदा। कचा ॻाल्हि थी कयां मां त जीअं हाफ kg तव्हांजा चांवर हुजनि त हाफ kg तव्हां हिन में चणा ऐड कयो, उनजो रेशो इलाही सुठो रहंदो आहे। अच्छा, हे अची विया चांवर। मां हिन में पिसियल जेकॾहिं मसालनि जी ॻाल्हि कयां, लूणु शामिलु कयोसीं। पिसियल असां हिन में ऐड कयासीं धाणा। पिसियल ई असां इन में शामिलु कयोसीं गरम मसालो। हाणे इन में ऐड कयासीं इहे चांवर। थोरो लूणु इन जो एडजस्ट कंदासीं, जेकॾहिं मूंखे लॻंदो त घटि आहे त उनखे एडजस्ट कंदासीं। हमेशह थोरो घटि ऐड कयो, घणो त तमामु ईज़ीली थी वेंदो आहे, पर घणो थी वियो त पोइ तव्हांजे लाइ मसइलो थी सघे थो। चिकन चना है, पूरीअ सां गॾु चणनि जो तव्हां कुझु तयारु था कयो, उनखे तमामु घणो फ्लेवरफुल ठाहिणु चाहियो था त तव्हां चणनि जो पाणी इस्तेमालु कजो जेको घटि मिठे सोडे वारो हुजे। ऐं तव्हां पाण डिफरेंस महसूसु कंदा त पुलाव तमामु मज़ेदारु आहे। चणनि जी भाॼी आहे, चणनि जो ॻोढ़ तव्हां तयारु कयो आहे पूरियुनि वारो, या काठियावाड़ी चना आहिनि या चिकन चणा आहे, उन्हनि में ज़रूरु चणनि जो पाणी ऐड कयो ऐं हुन में तव्हांजी जेका बि इहा रेसिपी आहे तमामु ज़बरदस्त तयारु थींदी। चलो, चांवर असां हिन में ऐड कयासीं। लूणु मां हिन जो हिकु दफ़ो चेक कयां ऐं उनखां बाद में असां अची था वञूं पंहिंजे रायते जी तरफ़। ठीकु आहे, चलो हिनखे बंदि था कयूं। अच्छा, रायते में ऐड था कयूं थोरी थूम, जंहिंखे असां चॉपिंग बोर्ड ते थोरो कट कयो अथसीं, बारीक चॉप कयो अथसीं, इहा ऐड कंदासीं। ऐं इन खां बाद में हे अची वियो असां वटि खीरो। ऐं मां इनखे जेका हिन जी स्किन आहे उनखे पील नथा कयूं। जेकॾहिं कॾहिं तव्हांजो अखियूं इलाही थकिजी पवनि त हिकिड़ो खीरे जो स्लाइस अखियुनि ते रखी करे थोरो रेस्ट कयो, इलाही सुठो लॻंदो आहे। ऐं कद्दूकश सां गॾु कयूं था थोरो अॻिते। अच्छा, मां स्किन सां गॾु थी कयां। जेकॾहिं तव्हांजे घर में कोई इशू आहे, कंहिंखे पसंदि न आहे, त बेशक तव्हां हिन जी जेका स्किन आहे उनखे रिमूव कयो। पर जेकॾहिं स्किन सां गॾु कंदव त सुठी ॻाल्हि आहे, तव्हांखे फाइबर मिलंदो। अच्छा, मां धोरे में पाणी नथी ऐड कयां छो त खीरो आहे, खीरे में इलाही पाणी हूंदो आहे।
बसर असां हिन में शामिलु कंदासीं। बसरनि में इलाही पाणी हूंदो आहे त थोरो तव्हांजो जेको रायतो आहे उहो छिडरो थी वेंदो। त थोरो बसि खीरे खे कद्दूकश कंदासीं ऐं मसालनि में लूणु, कारा मिर्च, बसि दैट्स इट। थोरो रगड़े करे जेको रोस्टेड ज़ीरो आहे उहो ऐड कंदासीं। तमामु मज़ो कंदो आहे रायते में। तव्हां रोस्ट करे ज़ीरे खे रखी बि सघो था, स्पेशली जेकॾहिं ॻाल्हि कजे कराची जी। समुंड जे क़रीब आहे, मसाला तमामु जल्दी ख़राबु थी वेंदा आहिनि। त जेकॾहिं तव्हांखे लॻे थो त भई ज़ीरो या सुका धाणा आहिनि थोरा घणा अची विया आहिनि या त ख़राबु न थी पवनि, तव्हां उन्हनि खे रोस्ट करे रखो। उनजी जेका लाइफ आहे उहा डबल थी वेंदी, वधी वेंदी। ऐं तव्हां पंहिंजे पिसियल जेके मसाला आहिनि स्पेशली उन्हनि खे तव्हां फ्रिज में रखी सघो था। जेकॾहिं तव्हां वटि घणा अची विया आहिनि या तव्हांखे लॻे थो त इस्तेमालु न थिया आहिनि ऐं ख़राबु न थी वञनि, तव्हां फ्रिज में रखो, तव्हांजा मसाला बिल्कुलु बि ख़राबु न थींदा। असां ॻाल्हि पिया कयूं भाॼीअ जी, त स्पेशली जेके पत्ते वारी भाॼी आहे उन्हनि खे तव्हां रखी था सघो शाशलिक स्टिक या जेका असांजी टूथपिक हूंदी आहे, या तव्हां उनखे रखी सघो था बॉक्स में बंदि करे, त जीअं उनजो जेको बि मॉइस्चर आहे उहा तव्हांजी शाशलिक स्टिक या जेका टूथपिक स्टिक आहे उहा एब्ज़ॉर्ब कंदी ऐं तव्हांजूं जेके पत्ते वारियूं भाॼियूं आहिनि काफ़ी देरि ताईं उहे फ्रेश रहंदे। चलो कद्दूकश त असां हिनखे कयूं था, थोरो स्टर कंदा हलो चांवरनि खे, थोरो बसि। चलो बसि 3 खां 4 मां वटि आहिनि खीरा। अच्छा, जेके चांवर आहिनि उन्हनि खे असां दम ॾेई छॾियो आहे। तव्हांजी चॉइस ते आहे, फूड कलर ऐड करणु चाहियो था ज़रूरु ऐड कयो, न त पुलाव में न बि ऐड कयो, कोई मसइलो न आहे। उनजो पंहिंजो हिकिड़ो ख़ूबसूरत कलर आहे। तक़रीबन हाफ kg मां वटि आहे धोरो। 2 खां 3 उन में शामिलु कयासीं थूम जा कलियूं, उन में शामिलु कयूंसीं ऐं उन्हनि खे बारीक बसि चॉप कयो। फ्रेश ऐड कंदासीं, बॉटल वारी थूम हिन में शामिलु न थींदी। खीरा आहिनि, मां स्किन सां गॾु यूज़ थी कयां, तव्हां भले इन्हनि खे पील कयो जीअं तव्हांखे बहितर थो लॻे। अच्छा, तव्हां ॾिसो इलाही पाणी आहे असांजे खीरे में ऐं इहो खीरो जेको आहे सो पाणीअ सूधो असां शामिलु कंदासीं धोरे में। अच्छा, स्किन जे लाइ बि इलाही सुठो आहे। कॾहिं थींदा हुआ त खीरो ख़राबु थी थो वञे त तव्हां उनजो पाणी कढी करे उहो तव्हां पंहिंजे फेस ते अप्लाई करे सघो था एज़ अ टोनर। तव्हां थोरो उनखे स्प्रे बॉटल में बंदि करे रखो ऐं कॾहिं तव्हां ॿाहिरि खां अचो था, इलाही गर्मी आहे, थोरो उहो पाणी तव्हां स्प्रे कयो पंहिंजे मथां, तव्हांखे इलाही फ्रेशनेस लॻंदी। अच्छा, हाणे जेको बि इहो असांजो पल्प आहे, पल्प न चइबो, जेको असांजो इहो कद्दूकश थियल जेको खीरो आहे इहो ऐड कंदासीं पंहिंजे हिन धोरे में। चलो उनखे हटाए था छॾियूं। चलो उनखे शामिलु था कयूं। थोरो इन में हिकिड़ो मां बसर ऐड कंदमि। अच्छा, खीरे वठण जो बि इहो ई तरीक़ो आहे त खीरे जो जेको रंग आहे उहो ॿुधाए छॾींदो आहे त खीरे जी छा क्वालिटी आहे। जेतिरो तेज़ साए रंग में खीरो हूंदो एतिरो ई उनजी जेका क्वालिटी आहे उहा सुठी हूंदी। ऐं खीरे खे न त तमामु घणे नंढड़े साइज़ में वठिजे ऐं तमामु घणे वॾे साइज़ में बि न वठिजे, उहे अक्सर ॿिज वारा निकिरंदा आहिनि। त खीरो हमेशह दरमियाने साइज़ जो हुजे ऐं तेज़ साए रंग जो जेको खीरो हूंदो उहो हमेशह सुठो हूंदो आहे। चलो हिकिड़ो बसर खणी उनखे बि चॉप करे मां ऐड थी कयां पंहिंजे हिन रायते में। पर हिकिड़ी नंढड़ी ब्रेक जो असां वटि वक़्तु थी वियो आहे, त ब्रेक ते था वञूं ऐं मिलूं था तव्हां सां हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ।
वेलकम बैक। वापस अची विया आहियूं हिकिड़ी नंढड़ी साही खां पोइ। तव्हां ॾिसी रहिया आहियो आवाज़ किचन। ऐं अॼु आवाज़ किचन में जेकॾहिं मेन्यू जी ॻाल्हि कजे तमामु ज़बरदस्त मेन्यू आहे। अॼु असां चणनि में पुलाव था ठाहियूं ऐं मुंहिंजे घर में त सभिनीनि जो इलाही फेवरेट आहे चणनि में पुलाव हुजे या चणनि में बिरयानी। ऐं जेकॾहिं हेल्थ जे हवाले सां ॻाल्हि कई वञे त चणा तमामु ज़बरदस्त तमामु ताक़तवर हूंदा आहिनि। जेकॾहिं वेजिटेरियन जी ॻाल्हि कजे गोश्त ऐं चिकन खां हटी करे तमामु घणी इन में प्रोटीन जी मिक़दार हूंदी आहे। त चणनि खे रमज़ान खां अलावा बि कोशिशि कजो त ज़रूरु ग्रोसरी में घुरायो। पोइ चिकन चणा चणनि में पुलाव जेको बि तव्हांखे सुठो लॻे थो उहो तव्हां तयारु कयो। चलो रायते जे लाइ असां इन में शामिलु कयोसीं खीरो। ऐं मां खीरे जी जेका स्किन आहे उहा रिमूव न कई हुई, तव्हां पंहिंजे हिसाब सां ऐड कयो। अच्छा, इन में शामिलु कंदासीं हिकिड़ो वॾे साइज़ जो बसर। खीरो असां इन में शामिलु करे चुका आहियूं। वॾे साइज़ जो मां इन में शामिलु थी कयां बसर ऐं लूणु, कारा मिर्च, थोरो ज़ीरो बस। जीअं असांजो पुलाव इलाही माइल्ड फ्लेवर में आहे ईअं असांजो इहो रायतो बि आहे। तमामु कॉम्प्लीमेंट कंदो चणनि पुलाव सां गॾु। इहो मां इन में शामिलु थी कयां असांजा जेके चांवर आहिनि उहे दम ते आहिनि। हिकिड़ो क्विक रिकैप ॾींदा हलूं। अगेन असांजा उहे घर भाती जंहिं असांखे हींअर जॉइन कयो आहे, ट्यून इन कयो आहे। हाफ kg चणा बॉइल करे रखो, हाफ kg चांवर तव्हां पुसाए रखो। हाफ कप ऐड कंदासीं ऑयल में शामिलु कयो 3 बसर ऐं उन्हनि खे तव्हां सुर्ख कयो। पोइ उन में ऐड कंदासीं तमामु साबित जेको गरम मसालो आहे उहो उन में शामिलु थींदो। गरम मसालो ऐड करे तव्हां उन में थोरो उनखे फ्राई कयो। थूम ऐं अदरक जो पेस्ट उन में शामिलु कंदासीं। 3 अदद उन में ऐड कंदासीं टमाटा, उहे तव्हां शामिलु कयो। पिसियल मसालनि में लूणु हस्बे ज़रूरत 3 टीस्पून मां इन में शामिलु कया सुका धाणा। हिकिड़ो टीस्पून ऐड कयोसीं साबित गरम मसालो। साबित गरम मसालो त असां ऐड कयोसीं। पिसियल गरम मसालो बि मां इन में शामिलु कयो आहे। ॾिसियो वञे त मसाला खोड़ सारा न आहिनि। थूम ऐं अदरक जे पेस्ट जो फ्लेवर आहे, गरम मसाले जो फ्लेवर आहे, सुका धाणा इन में ऐड कया अथसीं। बस दैट्स इट। तमामु लिमिटेड मसाला आहिनि पर तव्हां इन में ट्राई करे ॾिसिजो, इलाही सुठो लॻंदो। ऐं 3 तरीक़े जा मिर्च आहिनि जेके असां इन में साबित ऐड कया आहिनि। सावा मिर्च ऐं ॻाढ़ा मिर्च, कारा मिर्च साबित ऐड कयो त हल्को हल्को फ्लेवर बि ईंदो ऐं ॾिसण में पुलाव बि सुठो लॻंदो ऐं माइल्ड बि रहंदो। ऐं टमाटा असां इन में शामिलु कया अथसीं। हाणे रायते में थोरा ऐड था कयूं धाणनि सां इनखे फिनिश कंदासीं। थोरो लूणु थी मां ऐड कयां, कारा मिर्च ऐड था कयूं ऐं बसि कुझु मिंटनि में असांजा राइस बि रेडी थी वेंदा। उनखे सर्व कंदासीं। हमेशह राइस गर्मा गरम सर्व कयो ऐं गरम राइस जो जेको फ्लेवर ऐं ज़ाइको आहे न, बसि उनजी छा ॻाल्हि आहे। तव्हां उनखे जेकॾहिं ॿीहर रीहीट था कयो त उहो मज़ो नथो अचे। कोशिशि कयो त जेके चांवर आहिनि उहे गर्मा गरम ई सर्व कया वञनि। अच्छा, हाणे इन में शामिलु था कयूं लूणु ऐं हस्बे ज़रूरत कारा मिर्च। थधो रायतो हुजे ऐं गर्मा गरम हुजे चणनि जो पुलाव। अच्छा, थोरो लूणु था ऐड कयूं हस्बे ज़रूरत ऐं थोरा कारा मिर्च। सुठे तरीक़े सां मिक्स था कयूं। ऐं थोरो इन में मां रोस्ट थी कयां थोरो ज़ीरो रोस्ट कंदासीं। हिकिड़ो टीस्पून ऐं उहो मां मथे ऐड कंदमि। इन जी गार्निशिंग बि थी वेंदी ऐं एज़ अ इंग्रेडिएंट त असां हिन में शामिलु कंदासीं
त हे वारी जेको असांजो बोल आहे हिन में सर्व था कयूं पंहिंजो हे रायतो। अच्छा, पाणी हिन में ऐड न कयो अथसि, पर पोइ बि हिकिड़ो सुठे नमूने सां जेको असांजो रायतो आहे उहो छिडरो बि थी वियो आहे, छो त खीरे में इलाही पाणी हुयो, बसरनि में पाणी आहे, उहो पाणी फ्लेवरफुल बि आहे। ऐं अच्छा, थोरो ऐड था कयूं हिन में ज़ीरो, साणो न आहे, बसि हिकिड़ो नाइस गोल्डन लाइट कलर अचे वेंदो त मां हुनखे ऐड कंदमि हिन रायते जे मथां। अच्छा, चेक कंदा हलूं चांवरनि खे। अच्छा, चणनि जो जेको पुलाव आहे इन जो दम बि कंप्लीट थी वियो आहे, त मां इनखे स्टोव जेको आहे उनखे ऑफ कयो अथसि। 1-2 मिंट जेकॾहिं पेशेंस आहे त थोरो इंतज़ारु कयो, 5 मिंट। जॾहिं बि तव्हांजो दम ख़तमु थो थिए स्टोव बंदि था कयो, ऐं मूंखे ख़बर आहे त पोइ तो आवाज़ूं अचणु शुरू थी वेंदियूं आहिनि फैमिली जूं, तयारु थी वियो आहे, जल्दी सां असांखे सर्व कयो। पर जेकॾहिं 5 मिंट तव्हां हुनखे रखंदव त थोड़ा सेटल थी वेंदा राइस, ऐं उन खां बाद में तव्हां हुनखे डिश आउट कयो। अच्छा, कोई बि गरम मसालो तव्हां रोस्ट था कयो त फौरी तौर ते उनजो जेको पैन आहे उहो चेंज कयो। तव्हां चवंदव त तव्हां स्टोव बंदि करे छॾियो आहे ऐं सही टाइम ते, पर जेको पैन आहे न जंहिंमें तव्हां उनखे रोस्ट था कयो उहो गरम ई हूंदो आहे, त जेतिरी देरि में तव्हां उनखे छॾींदव हो जेका थोरी देरि आहे उन में हो सड़ी वेंदो। त मेक श्योर कयो त कंहिं बि प्लेट में, प्यालीअ में उनखे लाहे रखो त जीअं उहो सड़े न। अच्छा, हाणे रोस्ट कयोसीं त ज़ीरे जी हिकिड़ी ज़बरदस्त जेका ख़ुशबू आहे उहा अची वई, ऐं इहो रोस्ट थियल जेको ज़ीरो आहे हिन सां इनखे गार्निश बि ॾींदासीं ऐं फ्लेवर बि ज़बरदस्त थी वेंदो। हाणे डिश आउट था कयूं पंहिंजो चणनि जो पुलाव। उम्मीद आहे त रेसिपी मां एतिरी दफ़ो तव्हांखे रिकैप कई आहे, तव्हांखे तमामु सुठे तरीक़े सां सम्झ में बि अची वई हूंदी। थोड़ा बसि ऐड कंदासीं सावा धाणा, बसि। मथियां थोड़ा ॻाढ़ा मिर्च, सावा मिर्च, इन सां इन जी थोरो कलर ब्रेकिंग थी वेंदी ऐं सुठो लॻंदो। बसि ट्राई ज़रूरु कजो, ठाहिजो। उमेद आहे त अॼोकी जेका रेसिपी आहे उहा बि तव्हांखे सुठी लॻंदी हूंदी। अच्छा, कुझु मिर्च मथियां ऐड था कयूं ऐं कुझु मां शामिलु कंदमि हिन ते सावा धाणा, बसि। थोड़ा ऐड था कयूं हे साओ मिर्च, थोड़ा बसि कटे करे धाणा ऐड था कयूं। ऐं अगेन कुझु बि तव्हांजे ॾिसण खां रहिजी थो वञे, नोट डाउन करण खां रहिजी थो वञे, त तव्हां असांजे सोशल मीडिया तां सॼी जेका रेसिपी आहे उनखे फॉलो करे सघो था। पंहिंजूं जेके फरमाइशूं आहिनि उहे तव्हां पुॼाए सघो था। मंडे खां वठी थर्सडे ताईं मुंहिंजो ऐं अव्हांजो रहंदो आहे साथ। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो तव्हांजे लाइ हाज़िर थींदासीं आवाज़ किचन जी फ्रेश न्यू एपिसोड सां गॾु ऐं ज़बरदस्त क़िस्म जी रेसिपीज़ सां गॾु। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। अॼु जे लाइ एतिरो ई। असां अॼु तयारु कयोसीं चणनि में पुलाव ऐं क्यूकम्बर रायतो। त पंहिंजी दुआउनि में मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ज़रूरु यादि रखिजो। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त तव्हां सां थींदी ॿीहर मुलाक़ात। पंहिंजो रखंदा खोड़ सारो ख़्यालु। मूंखे ऐं मुंहिंजी टीम खे ॾींदा इजाज़त। टेक केयर। अल्लाह हाफ़िज़।